अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे के माण्हू तारीख़ थियनि था। लेखक जामी चांडियो। छपाईंदड़ कापड़ी पब्लिकेशन, अज़ीज़ मंज़ल, हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2005 ईस्वी। किस्त ॿी। नज़रियाती मुहिम जोईअ खां पासो करणु। रसूल बख्श पलीजे जो मुंहिंजी नज़र में हिकु वॾो फ़िक्री कारनामो हिन जो नज़रियाती मैकानिकियत खां बचणु ऐं नज़रियनि खे तख़लीक़ी ऐं हक़ीक़त पसंदीअ सां पेश करणु आहे। मिसाल तौरु तरक़ी पसंद दुनिया में इल्मी टरड़ाइप जो मुज़ाहिरो कंदे मज़हबनि खे सादगीअ सां रद्द कयो वेंदो आहे ऐं मज़हबनि ख़िलाफ़ु अवामी सतह ते ॻाल्हाइण खे तरक़ी पसंदीअ जी अलामत सम्झो वेंदो आहे। मूं रसूल बख्श पलीजे खे कॾहिं बि मज़हबनि बाबति गैर संजीदगीअ सां ॻाल्हाईंदे न ॾिठो आहे। हू सदाईं मज़हबनि खे इंसान जी शऊरी ओसर ऐं समाजी इर्तिका जा हिकिड़ा ॾाका ऐं उन्हनि ॾाकनि जी निस्बत सां अक़ीदनि जा निज़ाम सम्झंदो आहे, जिन खां सवाइ इंसान हिन अॼोके दौर ऐं ॾाके खे रसी न सघे हा। मज़हबी एतबार खां न पर तारीख़ी एतबार खां हू हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंसानी तारीख़ जो अज़ीम तरीन इंसान करार ॾींदो आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ऐं कारनामनि ते हिन जा लेक्चर रिकॉर्ड ते आहिनि। मज़हबनि जी तारीख़, अक़ीदनि जे निज़ामनि, बिलीफ सिस्टम्स जी तारीख़ ऐं ख़ासि तौरु इस्लाम जी तारीख़ हिन जा ख़ासि पसंदि जा मौज़ू रहिया आहिनि, जिन ते हिन खे उबूर हासिलु रहियो आहे। साॻीअ तरह उहो इनक़िलाब जी मैकानिकी तसवुर जो बि क़ाइल नाहे। इनक़िलाब हिन लाइ उहा बुनियादी फ़िक्री, सक़ाफ़ती, इल्मी, सियासी, समाजी, इक़्तिसादी ऐं स्ट्रक्चरल तब्दीली आहे, जेका मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि खे तबक़ाती साम्राजी निज़ाम जे स्टेटस क्यो मां कढे थी ऐं उहा मुसलसल जिदोजहद ऐं मरहलनि में प्रोसेस ज़रिए अचे थी। हिन लाइ इनक़िलाब जो मतिलबु हिकु नओं इंसान ऐं हिकु नओं समाज तख़लीक़ ऐं तामीर करणु आहे। हिन लाइ इनक़िलाब कंहिं मख़सूस ॾाके जो न पर मुसलसल तब्दीलीअ जे अमल जो नालो आहे। साइंसी शऊर ऐं इदराक जी बुनियाद ते मुस्तक़बिल जूं अॻकथियूं करणु। ॾाहप ऐं इदराक इल्म ऐं आला दर्जे जी सम्झ जी इम्तिज़ाज जो नतीजो बि आहे। उन जी पैदावार बि आहिनि ऐं उन जा मथियां ॾाका बि आहिनि। फ़लसफ़े जी हिकु शाख थ्योरी ऑफ नॉलेज, इल्मुल इल्म, उन्हनि पेचीदगियुनि खे सम्झण ऐं सम्झाइण जो इल्मु आहे। इल्मु तजुर्बनि जी अवतार जो नतीजो आहे, जॾहिं त इदराक इल्म ऐं तजुर्बे जी बुनियाद ते मुस्तक़बिल जे इम्कानी हालतुनि खे ॾिसणु, महसूसु करणु, सम्झणु ऐं सम्झाइण जो नालो आहे। दुनिया जा समूरा ॾाका पंहिंजी ग़ैर मामूली इल्म ऐं इदराक जी बुनियाद ते पंहिंजी मख़सूस शोबनि अंदरि मुस्तक़बिल जी पेचीदगियुनि खे ॾिसी ऐं महसूसु करे सघंदा हुआ ऐं आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में उहे इम्काननि जी साइंस जा ॼाणू ई न पर इदराक रखंदड़ पिणु हूंदा आहिनि। रसूल बख्श पलीजे जूं गुज़िरियल 40 सालनि खां लिखणियूं पढ़जनि या लेक्चर ऐं तक़रीरूं ॿुधजनि त उहा ॻाल्हि निहायत चिटाईअ सां महसूसु करे सघिजे थी त हिन हर दौर में मुस्तक़बिल जी इम्कानी पासनि खे एड्रेस कयो आहे, जेको ई कंहिं ॾाहे जो असुलु कमु हूंदो आहे। जन फ़िक्रनि अदबी ऐं सियासी तौरु जेके तजिया मुख़्तलिफ़ दौरनि में कया, उहे अॻिते हली घणी भाङे दुरुस्त साबित थिया। मिसाल तौरु हिन जो मज़मून सैयद ऐं भुट्टो वरी पढ़ी ॾिसिजे त मालूम थींदो त हिन ॿिन्हिनि जो राट रवैये ऐं सियासत जो जीअं छेद कयो, पोइ जे हालतुनि उनखे बिल्कुलु दुरुस्त साबित कयो। हिन जेल जी डायरीअ में अयाज़ बाबति लिखियो त अयाज़ जी बेपनाह फ़न जी नरगिसियत में हिन जा फ़िक्री झोल लिकी था वञनि, पर जे अयाज़ कॾहिं बि नसर में लिखियो त हिन जा उहे झोल पधरा थी पवंदा। या हिन अयाज़ लाइ जेल जी डायरीअ में लिखियो त अयाज़ जो मुतालियो वसी आहे पर गहरो न आहे। वाक़ई जॾहिं अयाज़ नसर में लिखियो त उहे ॿई ॻाल्हियूं 16 आना दुरुस्त साबित थियूं। हिन 3 ॾहाका अॻु चयो त सिंध जी तालीम नाम निहायत क़ौम परस्त शागिर्द सियासत जी आड़ में शऊरी तरह ऐं हिकु साज़िश तौरु तबाह कई पई वञे।
हालांकि उन दौर में ईअं चवणु निहायत ॾुखी ॻाल्हि हुई, पर अॼु वक़्तु साबित कयो त उन ॻाल्हि में केतिरो न आईंदे जो इदराक ऐं फ़हम हो। पाणीअ जे हवाले सां पंजाब जे हुक्मरान तबिके जूं नियतूं ऐं निगाहूं हिन 20 साल अॻु परूड़े वरितियूं हुयूं। अॼु हक़ीक़त असांजे साम्हूं आहे। हिन पंहिंजे वक़्त में ओभर पाकिस्तान जे हवाले सां वस कया त उहो अलॻि न थिए। भुटे साहिब सां ख़ासि तौरु वञी मिलियो, पर ज़ाहिर आहे त ॻाल्हि हिन जे वस खां ॿाहिरि हुई। हिन जा उन ज़माने में तहरीक में लिखियल इदारिया वरी पढ़जनि त महसूसु ऐं मालूम थींदो त हिन छो ओभर पाकिस्तान जो असां सां गॾु ज़रूरी थिए सम्झो। अॼु पाकिस्तान में समूरियूं मज़लूम क़ौमूं ऐं अवाम पंजाब जी कोताह नज़र ऐं बेरहम हुक्मरान तबिके जे सफ़ाकीअ जे भर चढ़ी वियूं आहिनि। उहो सभु कुझु ओभर पाकिस्तान जे अलॻि थियण जो मंतकी नतीजो आहे। 1973 ईस्वीअ जे आइन बाबति हिन जेकी अॻकथियूं कयूं उहे वरी पढ़णु घुरिजनि। हिन 80 जे ॾहाके जे शुरूअ में ई आलमी कम्यूनिस्ट तहरीक जे बहरान ते लिखियो ऐं जेके नतीजा कढिया उहे वरी पढ़णु घुरिजनि। उहो दरअसल हिन जे इल्मी बसीरत ऐं साइंसी ॾाहप जो नतीजो हो, जो हू हर ज़माने में पंहिंजे वक़्त ऐं हालतुनि जे नब्ज़ ते हथु रखंदो आयो आहे ऐं हर वक़्तु अवाम खे मुस्तक़बिल जे ख़तरनि खां आगाह कंदो आयो आहे। सियासत खे इल्मु, अदब ऐं फ़न सां ॻंढणु। हिकु स्कॉलर ऐं मुफ़क्किर जी हैसियत में रसूल बख़्श पलीजे जी सियासत बाबति तसवुर, रवैया, क़दुर ऐं ख़्वाब ई पंहिंजी मुनफ़रिद नोइयत जा रहिया आहिनि। जेतोणीक उहा रिवायत हिन खां अॻु बि हुई। हैदर बख़्श जतोई ऐं GM सैद अनेक किताबनि जा मुसनिफ़ हुआ, पर रसूल बख़्श पली जो उन रिवायत खे अञा अॻिते वठी वियो। हिन जी सॼी ॼमार सियासत खे इल्म ऐं अदब सां ॻंढण में गुज़री आहे। हिन जा समूरा किताब उन रवैये जा अकास आहिनि। हू पाण बि सियासत खे इल्मु, अदब तोड़े फ़न सां ॻंढींदड़ हिकु पुल जो नालो आहे। हिन जी सॼी ॼमार उहा पुल तामीर कंदे ऐं उन जो बचाव कंदे गुज़री आहे। माण्हू हिन खे सियासत, इल्मु ऐं अदब जे शोबनि में विरायल शख़्स सॾींदा आहिनि, पर हू सियासत, इल्मु ऐं अदब जे बज़ारि विरायल शोबनि खे ॻंढींदड़ शख़्स बि त आहे। छा उहो को मामूली कारनामो आहे? उहो बि सिंध जहिड़ी निहायत पसमानदा समाज में। सियासत में हाणे उहा रिवायत ऐं हू नस्ल ख़तमु थींदो वञे। हूअं बि रसूल बख़्श पली जो रुगो अदबी ऐं सियासी तौरु तख़लीकार न आहे, पर हू जदीद रवैयनि जो बि तख़लीकार आहे। तख़लीक रुगो अदब ऐं फ़न में न थींदी आहे। तख़लीकियत जो दाइरो त काइनात गीर थी सघे थो। नंबर 2, रसूल बख़्श पली जा सियासी कारनामा। सियासत जो नओं तसवुर ऐं रवैयो मुतारिफ़ कराइणु। पलीजे साहिब सां मुंहिंजी वेझड़ाईअ खे 18 सालनि खां मथे वक़्तु गुज़री चुको आहे। इब्तिदाई सालनि जो घणो वक़्तु मां उन राय जो हूंदो हुउसि त हू बुनियादी तौरु अदीब ऐं मुफ़क्किर आहे ऐं सियासत संदसि बुनियादी तरजीह न आहे। पर हिन जी शख़्सियत, सोच, फ़िक्र ऐं रवैयनि तोड़े तरजीहुनि जो उन इब्यास करण खां पोइ मूंखे पंहिंजी पहिरीं राय दुरुस्त न लॻी। हू न त रिवायती दानिश्वर ऐं अदीब आहे ऐं न वरी रिवायती सियासतदान। मूं निहायत बारीक बीनीअ सां अभ्यास करण खां पोइ उहो नतीजो कढियो आहे त हू सियासत, अदब, फ़न तोड़े इल्म खे बज़ाते ख़ुदि मक़सद ऐं मंज़िल न, पर हिकु नई इंसान ऐं नई इंसाफ़ भरे हुस्नाक समाज जी तामीर लाइ ज़रिया सम्झे थो। उहा नई अदावत जंहिंखे हू इनक़िलाब सॾे थो। रसूल बख़्श पली जे लाइ इनक़िलाब जो मतिलबु का नई हुकूमत क़ाइमु करणु न आहे या रुगो इक़्तिदार ते कब्ज़ो करणु न आहे। हू इनक़िलाब जो हिकु हमागीर ऐं ऊन्हू तोड़े मुतहरिक तसवुरु रखे थो। हू सियासत में अदब, शाइरी, इल्मु ऐं फ़न खे जाइ ॾियणु चाहे थो, छाकाणि त ॿी सूरत में सियासत बेरूह, अवाम दुश्मन, रुजत पसंदि, बदबूदार ऐं छुसी थी पवंदी। जंहिं सियासत में इल्मु ऐं इदराक जी गहराई न हूंदी, जंहिं सियासत में ख़्वाब ऐं आदिर्श न हूंदा, जंहिं सियासत में अवामी सकाफ़ती रंग न हूंदो, जंहिं सियासत में किताब हिकु अलामत न हूंदो, जंहिं सियासत में अदब ऐं शाइरीअ जो जोहर न हूंदो, जंहिं सियासत में रक़्स, नाटक, मौसीक़ी ऐं जज़्बनि जी जमालियात न हूंदी, उहा सियासत अवाम दुश्मन क़ुवतुनि जे ई कम जी हूंदी। साॻी तरह हू अदब ऐं फ़न खे सियासत खां धार ॾिसणु नथो चाहे। जंहिं अदब में
फ़न ऐं हक़ ऐं सच जी ॻाल्हि न हूंदी, जेको अदब ऐं फ़न मज़लूम ऐं हक़ जो तरफ़दार नाहे, जेको अदब ऐं फ़न अवाम जी वेरी क़ुवतुनि ऐं मफ़ादनि जी तसवुराती ऐं सक़ाफ़ती रवैयुनि खे निज़ाम ते संधाइता वार नथो करे, जेको अदब ऐं फ़न अवाम जे जज़्बनि जी हुस्नाकीअ जो तर्जुमान नाहे, जेको अदब ऐं फ़न अवाम ख़िलाफ़ ऑपरेट कंदड़ तसवुरनि, क़दरनि, रवैयनि, मफ़ादनि ऐं क़ुवतुनि, निज़ामनि ऐं अक़ीदनि जे ताईं पेटे जा बखिया नथो उडेड़े, जेको अदब ऐं फ़न अवाम जी ज़िंदह दिलीअ, बहादुर जज़्बनि जे पाकीज़गीअ, रोमांस, हसरतुनि, अलमियनि, ॾुखनि, ख़ुशियुनि ऐं ख़्वाबनि जी तर्जुमानी नथो करे, उहो बि पसो पेश उन जे वेरी क़ुवतुनि जे मफ़ादनि जे स्टेटस क्यो जे कमु अचे थो। रसूल बख़्श पलीजे जो फ़िक्री ऐं रूहानी तालिक़ इल्मु, अदब, फ़न, फ़िक्र ऐं अमल जे उन क़बीले सां आहे, जेको रुॻो दुनिया खे सम्झण ऐं उन जे इल्मी या अदबी इज़हार खे काफ़ी नथो सम्झे। हू तारीख़ जे उन क़बीले जो तसलसल आहे, जेको दुनिया खे बदिलाइण खे वॾी ॻाल्हि सम्झे थो ऐं रुॻो बदिलाइण जी ख़्वाहिश खे वॾी ॻाल्हि नथो सम्झे। पर उन लाइ पंहिंजनि समूरनि ज़हनी, फ़िक्री, इल्मी, समाजी, सियासी, तख़लीक़ी ऐं रूहानी वसीलनि सां मुसलसल जिदोजहद करण खे दुनिया ते को अहसान न पर पंहिंजे मामूल जे फ़र्ज़ अदायगी सम्झे थो, ऐं उहा जिदोजहद अकेले सिर्फ़ घुर्बल नतीजा ॾेई नथी सघे। हू सियासत खे उन हमागीर जिदोजहद लाइ साथ खे मुनज़म करण जो ज़रियो सम्झे थो। लतीफ़ साईं चयो आहे, हेकिलियूं हलनि जे से ताकुन संदी तोण ई औखी भोण सूंहं रही न सुथरी। लतीफ़ रसूल बख़्श पलीजे पंहिंजे शऊरी ओसर जे हिकु ॾाके ते उहो चङीअ तरह महसूसु करे ऐं सम्झी वरितो हो त उहो तवील सफ़र साथ खां सवाइ सवलो न आहे। हिन सम्झी वरितो हो त सिंध खे हिकु अहिड़ी मुनज़िम सगारी पार्टीअ जी ज़रूरत आहे, जेका रिवायती सियासत जो खाज न बणिजे, जेका वॾेरे एस्टेब्लिशमेंट जे मफ़ादनि जी मुती न हुजे, जेका अवाम परस्ती ऐं क़ौम परस्तीअ जे कूड़े ॾेखार जो शिकार बि न थिए, पर जेका अवाम जे ॾाके बि ॾाके तरबियत करे ऐं क़ौमी मफ़ादनि लाइ हिकु मुनज़िम इदारे तौरु कमु करे। अवामी तहरीक उन ई सोच जे सफ़र जो अमली रूप आहे, जंहिंखे बेशक सिंधी समाज जो हिकु सगारो सियासी इदारो सॾे सघिजे थो। संदसि ही चवाणी त अवामी तहरीक सिंध खे जेके फ़ाइदा ॾिना उहे त पंहिंजी जाइ ते, पर उन गुज़िरियल 3 ॾहाकनि खां सिंध जा जेके नुक़सान घटाया आहिनि, उन्हनि जो काथो लॻाइण ते बि तहक़ीक़ थियणु घुरिजे। उन करे वॾी ऐं जाइज़ एतमाद सां चई सघिजे थो त रसूल बख़्श पलीजे जो हिकु वॾो सियासी कारनामो, हिकु नई क़िस्म जी सियासत, सियासी रवैयो ऐं सियासी कल्चर मुतारिफ़ कराइणु आहे। उन सियासत जो हिकु केस स्टडी तौरु अभ्यास करे सघिजे थो ऐं करणु बि घुरिजे। अवामी जिदोजहद जी साइंस खे इल्मी तौरु मुतारिफ़ कराइणु। मां रसूल बख़्श पलीजे खे अवामी जिदोजहद जो सूंहं ई न पर हिकु साइंसदान सम्झंदो आहियां। जीअं चर्चिल चयो हो त जंग एॾो हसास मामिलो आहे जो उहो जनरलनि जे हवाले नथो करे सघिजे, तीअं अवामी जिदोजहदूं बि एॾो हसास मामिलो आहे जो उन्हनि खे मुहिम जूं सोच ऐं रवैये जे हवाले नथो करे सघिजे। तारीख़ में चङा भला ॾिसणा वाइसणा माण्हू उन मैदान ते धकु खाई विया। जिदोजहद में मुहिम जो ई पंहिंजे ज़ात जी कैफ़ियत या जज़्बे जी तस्कीन जो मामिलो आहे। उहा जिदोजहद जा घुर्बल नतीजा ॾेई नथी सघे। सभ खां वॾी ॻाल्हि त उहा घणो वक़्तु जटरा नथी करे सघे। अवामी जिदोजहदूं तमामु नाज़ुक मामिलो आहिनि। रसूल बख़्श पलीजे अमली तौरु उन ॿिनि ॻाल्हियुनि जो तमामु घणो लिहाज़ पिणु रखियो आहे। हिकु त सवाइ कनि मख़सूस ग़ैर मामूली हालतुनि जे अवामी जिदोजहद जमहूरी अंदाज़ सां ऐं पुरअमन हुअणु घुरिजे। फ़लस्तीन, कश्मीर या हाणे इराक या अहिड़नि मख़सूस मिसालनि जी सूरत-हाल मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं पुरअमन जमहूरी जिदोजहद लाइ ॿी का बि वाट न छॾी वञे त पोइ हथियारबंद या गोरीला जंग अणटर थी पवे थी। पर जन हालतुनि में पुरअमन जमहूरी जिदोजहद लाइ मैदान साज़गार हुजे थो, उते हिकमत अमलीअ जे लिहाज़ खां उहा हिकु बहितर ऐं वधीक जटरादार वाट आहे, जंहिंमां निस्बतन वधीक घुर्बल नतीजा मिली सघनि था। छाकाणि त हिकु त उहा जटरादार आहे
डिघो हली सघे थी ऐं ॿियो त उन में वसी तरह अवाम जे अमली शिरकत जा वधीक इम्कान हूंदा आहिनि। मुहिम जोईअ सां वक़्ती तौर तकिड़ा छाल ॾेई सघजनि था ऐं के आर्ज़ी नतीजा बि हासिल करे सघजनि था, पर उन सां जिदोजहद तसलसुल सां अॻिते नथी वञी सघे, सवाइ उते जिते अवाम वटि मुहिम जोईअ खां सवाइ ॿी का बि वाट न हूंदी आहे। उन करे कनि मखसूस हालतुनि खां सवाइ अवामी जिदोजहद जो पुरअमन जमहूरी अंदाज़ ई जटरादार आहे ऐं दुश्मन खे ॾाके ॾाके विहारे सघे थो। अवामी जिदोजहद जे हवाले सां पलीजे साहब जो ॿियो उसूल उहो रहियो आहे त जिदोजहद जा फार्म अवाम जी सियासी सघ ऐं तरबियत जे ॾाके सां ठहकंदड़ हुजनि। जे अवाम जी सघ ऐं सम्झ खां जिदोजहद जा फार्म अॻिते वधियल एडवांस हूंदा त बि जिदोजहद नाकाम वेंदी, ऐं जे जिदोजहद जा फार्म अवाम जी सम्झ ऐं सघ खां घटि दर्जे ऐं सतह जा हूंदा तॾहिं बि जिदोजहद अॻिते वधी न सघंदी। उन करे अवामी जिदोजहद जी साइंस जे लिहाज़ खां अवाम जी सतह सघ ऐं जिदोजहद जे फार्म में तवाज़न ऐं हम आहंगीअ जो हुजणु निहायत ज़रूरी आहे। गांधीअ जी सोच फ़िक्र ऐं सियासत सां माण्हू खणी कहिड़ा बि इख़्तिलाफ़ रखे, पर उन में को बि शक नाहे त अवामी जिदोजहद जे हवाले सां सियासतदान ई न पर वॾो गैर रिवायती साइंसदान बि हो। हिन खे ख़बर हुई त हिंदुस्तान जो अवाम डिघी लॻातार ऐं घणनि ख़तरनि वारी जिदोजहद न करे सघंदो। उहो ॿार हिकु वापारी ऐं नफ़ेखोर समाज जे कुल्हनि खां ॻरो आहे। उन करे हिन आज़ादीअ जी जिदोजहद में अहिड़ा फार्म ईजाद कया जन अहिंसाई तरीक़नि बुख हड़तालुनि जहिड़नि बज़ाहिर नंढड़नि पेशकदमियुनि सां किरूड़ी अवाम खे मुतहरिक करे खेसि हिकु गैर मामूली कुवत में तब्दील करे छॾियो। साॻीअ तरह सिंध में पार्टीअ जे इशूअ जो मिसाल वठी सघिजे थो। सिंध में पाणीअ जे इशू जो मिसाल वठी सघिजे थो। सिंध जे पाणीअ जे केस खे अवामी सतह ते हिकु वॾो इशू बणाइण में रसूल बख्श पलीजे जो बुनियादी किरदारु रहियो आहे। उहा ॻाल्हि त संदसि मुखालिफ़ बि मञींदा, उन में बि संदसि हिकमत अमली साॻी रही आहे। रसूल बख्श पलीजो अवामी राय खे गैर मामूली सियासी ताक़त में तब्दील करण जो वॾो हुनरमंद ऐं समाजी इंजीनियर आहे। अॼु सिंध जो बचो पाणीअ जे सवाल ते वाज़िह आहे, हिकु मौक़िफ़ जो आहे ऐं इस्लामाबाद जे इदारनि जे निड़ीअ में फाथल कंडो आहे। अहिड़ा ॿिया अनेक मिसाल उन ॾिस में पेश करे सघजनि था। हालतुनि सां ठहकंदड़ दुरुस्त सियासी हिकमत अमलियूं ठाहिण। टी दुनिया जे जमहूरी क़ौमी ऐं अवामी तहरीक जी सियासी पसमानदगीअ जो हिकु बुनियादी सबबु हिकमत अमलियुनि जी साइंस स्ट्रेटजी खां अणवाक़फ़ियत बि आहे। हिकमत अमली जंग वापार तोड़े सियासत जी दुनिया जो हिकु असराइतो हथियार आहे ऐं पसमानदा समाजनि जूं अक्सर तहरीकूं एडवांस इल्म ऐं हुनर खां वांझियल हूंदियूं आहिनि। रसूल बख्श पलीजे जो कामरेड माओ खां घणो मुतासिर हुजण जो राज़ मूंखे तॾहिं सम्झ में आयो जॾहिं मूं हिकमत अमलीअ खे हिकु सब्जेक्ट तौरु पढ़ियो ऐं उन खां पोइ माओ खे वरी पढ़ियो। पलीजो साहब हिकु आला पाए जो स्ट्रेटजिक आहे ऐं माओ त हिन इल्म ऐं हुनर जो बादशाह आहे। हिकमत अमलीअ जी साइंस अवाइली ज़माने में घणे भाङे जंग में कतब ईंदी हुई ऐं जीअं त चीनी जंग जे फ़न जा हज़ारनि सालनि खां माहिर आहिनि, उन करे हिकमत अमलियुनि जो फ़न संदन सिरिश्त में मौजूदु आहे। संजोई खां माओ ताईं चीन तारीख़ जा अज़ीम तरीन हिकमत अमलियुनि जा माहिर पैदा कया। रसूल बख्श पलीजे ज़माना अॻु उहो सम्झी वरितो हो त हीअ जंग रुगो आदर्शनि नज़रियनि ऐं सादिन ख़्वाहिशुनि सां नथी खटी सघिजे। हुक्मरान तबिक़नि खे अवाम खे दोखो ॾियणु, संदन वसीला फुरण ऐं मथनि राज करण जो तोड़े ताक़त जो तवाज़ुन पंहिंजे हक़ में करण जो सदियुनि जो न पर हज़ारे सालनि जो तजुर्बो आहे। उन जे भेट में सख़्तु पसमानदा गैर मुनज़म निबल ऐं हेठियनि तबिक़नि ऐं क़ौमुनि जो तजुर्बो रुगो फुरजणु लुटजणु ज़ुल्म सहणु रज़ा ते राज़ी रहणु ऐं ख़ुदि फ़रेब उमीदूं ऐं आसरनि जो आहे। उन करे जेसीं ताईं उहे मुनज़म न थींदा, ताक़त में तब्दील न थींदा ऐं हिकमत अमलियुनि सां अॻिते न वधंदा, तेसीं संदन क़िस्मतुनि में क़यामतूं हूंदियूं ऐं संदन ख़्वाहिशूं दीवाने जो ख़ुदि फ़रेब ख़्वाब हूंदियूं। जंग ऐं जिदोजहद में
दुरुस्त ऐं मुहतात हिकमत अमलियुनि खां सवाइ सोभारो थियण त छा, पर अॻिते वधी बि नथो सघिजे। सिंध जी सियासत में पलीजे साहब जो हिकु वॾो कंट्रीब्यूशन गुज़िरियल 4 ॾहाकनि खां समूरनि हसास मौक़नि ते दुरुस्त हिकमत अमलियूं ॾियणु रहियो आहे। इहो किरदारु आहे जंहिंखे अंग्रेज़ीअ में लीडरशिप, स्ट्रेटेजिक लीडरशिप चइबो आहे। कहिड़े इशूअ खे कीअं खणिजे, उहो ॾांहुं पलीजे साहब खां सिखणु घुरिजे। ख़ासि तौर ते हू मौक़िफ़ जी फॉर्मुलेशन जो बादशाह आहे। वॾी हुनरमंदी ऐं तख़लीक़ी अंदाज़ सां अहिड़ियूं फॉर्मुलेशन्स ठाहींदो ऐं उहे अहिड़ी हिकमत अमलीअ सां पेश कंदो जो माण्हू पंहिंजी ॻाल्हि बि वज़नाइती अंदाज़ में रखे ऐं दुश्मन खे दिफ़ाई पोज़ीशन में आणे छॾे। मिसाल तौरु मौजूदा पाकिस्तान जी नफ़ी करण लाइ उहा फॉर्मुलेशन त ही जिनाह वारो पाकिस्तान नाहे, असांखे उहो घुरिजे। याने हिक धक सां दुश्मन दिफ़ाई पोज़ीशन में MQM खे सभ खां अॻु में दहशतगर्द पलीजे साहब कोठियो ऐं अॼु सॼे मुल्क में संदन निस्बत सां उहो इस्तिलाह इस्तेमालु थिए थो। जनरल मुशर्रफ जे इक़्तिदार ते कब्ज़े जे कुझु ई महीननि में हिन चयो त हीअ MQM जो माण्हू आहे। अॼु हर को उहा ॻाल्हि तस्लीम करे थो। हिन शुरूअ खां चयो त क्रिमिनल ऐं भतेखोर क़ौम परस्त थी नथा सघनि। उहे सिधे तोड़े अणसिधी रीति कम एजेंसियुनि ऐं इस्टेब्लिशमेंट जो कंदा। अॼु क़ौम परस्तीअ जे नाले में सियासत जे क्रिमिनलाइज़ेशन जा नतीजा असांजे साम्हूं आहिनि। जे गौर कबो त पलीजे साहब जी ॿोली बि स्ट्रेटेजिक आहे। हिन जा मुहावरा, तशबीहूं, इस्तारा, इस्तिलाह सभु स्ट्रेटेजिक हूंदा आहिनि। अंधा ऊंधा वेझ, सुबुह थींदो, धराड़नि जा धक, ॻाल्हियूं गंवारनि जूं, वाटूं वीह थियूं, संधी ज़त हंजनि संधी ज़ात हंजनि जहिड़नि फ़िक्री ऐं पॉलिसी नोयत जे किताबनि जी ॿोलीअ ते गौर कबो त सॼी ॻोठ भॼी पवंदी। हिन जी जड़, हमले, दिफ़ा ऐं वार जो अंदाज़ स्ट्रेटेजिक आहे। हिन जी स्ट्रेटेजिक हमले मां जेको बची निकितो सो ॼणो नऊं ॼाओ। हिन जे अकेले सिर एतिरनि महाज़नि ते भरपूर ऐं मुसलसल जंग ऐं जिदोजहद जो राज़ ई हिन जी हिकमत अमलीअ जो आला शऊर ऐं हुनर आहे।